मीरपुर खास उलमा इलेक्शन कमेटी पारां 31 अक्टूबर 2019 ते तेज़गाम साने के 4 साल मुकम्मल थियण ते मीरपुर खास साने जे शहीद थियल 50 शहीदन जी याद में कुरान खानी ऐं साले सवाब लाइ ख़ुसूसी दावत जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो। मीरपुर खास जर्नलिज्म काउंसिल ऐं सियासी ऐं समाजी अॻवाननि ऐं CAO बहरीन गोल्डन सिटी बहरीन डायमंड सिटी चौधरी निज़ामुद्दीन आराई संदसि साथी ॾियण ऐं ग़म में शरीक थियण ते संदसि थोराइता आहियूं ऐं पंहिंजे बयान में चयो आहे त जर्नलिज्म काउंसलर ऐं चौधरी निज़ामुद्दीन आराई हर साल शहीद थी वेंदा आहिनि। तेज़गाम जे यादि में हिकु प्रोग्राम आहे जेतोणीकि उहो उन्हनि माण्हुनि खे यादि रखणु घुरिजे जेकी तबलीग सां वाबस्ता हुआ। इहे अज़ीम माण्हू जिन खे तबलीग जे करे इज़त मिली ऐं तबलीग जे करे अमीर थी विया। मौत जो वक़्तु मुक़ररु आहे जंहिंखां केर बि बची नथो सघे जॾहिं त चंड ऐं सितारनि समेत दुनिया जी हर शइ खे पुॼाणीअ ते पहुचणो आहे। एतिरो वॾो प्रोग्राम मुनक़द करण ते सहाफ़त हाउस जे पूरी टीम ख़ासि करे हाशिम शरफोल्क शेर जा थोराइता आहियूं ऐं असां चौधरी निज़ामुद्दीन आराई जा थोराइता आहियूं जंहिं माशाअल्लाह अॼु वॾो किरदारु अदा कयो ऐं शहीदनि जे वारसनि में शामिलु आहे। गुज़िरियल साल लॉटरी ज़रिए ॾिनल प्लाटनि जी तामीर जो ऐलान कयो ऐं अॼु शहीदनि जे ख़ानदान खे मिल्कियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। प्लाटनि जे मालिकनि ऐं वारसनि खे एज़ाज़ सां दावत ॾिनी वई आहे ऐं सहाफ़त जी टीम ऐं चौधरी निज़ामुद्दीन खे अजर ॾिए एवान सहाफ़त सूमार समें जो।